पंहिंजा वरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि। इन्हनि में तव्हांखे सुठा सुठा बहितरीन मां बहितरीन ज़बरदस्त मां ज़बरदस्त नज़ारा ॾिसण वटां एक्शन मिलंदा, छो त हाणे चाकर ख़ान पंहिंजे दुश्मन खे क्लियर करण जे लाइ ज़ाहिर करण जे लाइ हर उहा मुमकिन कोशिशि कंदो जेका उनखां थी सघंदी। उनखे ख़बर आहे जंहिं मुंहिंजे मथां गोली हलाई आहे मां उन खे अगरि ज़ाहिर करे वियुमि त सॼा मसइला ज़ाहिर थींदा। पोइ बाबा खे बि उन मारियो आहे सम्झ लिकी करे उन वार कयो हुयो, रावल खे बि पोइ उन ज़हर ॾिनो आहे। पोइ इहा ॻाल्हि हू सोचींदो। ऐं ॿी ॻाल्हि त इहो तव्हांखे ॿुधाईंदो वञा दोस्तो मां त हाणे इहा क्लियर ॻाल्हि तमामु जल्द थियण वारी आहे, छो त चाकर ख़ान हर माण्हू खे शक जी निगाह सां ॾिसे थो ऐं उन्हनि खे हाणे फ़िलहालु पकिड़े नथो। जॾहिं शक पक में बदिलजी वेंदो पोइ इन्हनि खां पुछा कंदो, इन्हनि खां हाल अहिवाल वठंदो। दोस्तो ये वीडियो तव्हां एसी ताईं ॾिठो आहे, तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं। पोइ असांजे यूट्यूब चैनल यानी उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हे अव्हांजो ई पंहिंजो चैनल आहे, हिन चैनल ते अव्हांखे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स मिलंदा रहंदा आहिनि।